नाज़रीन, अंग्रेज़ी में हिकिड़ी कहावत आहे, पॉवर्टी ब्रीड्स क्राइम। गुरबत जुर्म के जन्म ॾींदी आहे। पाकिस्तान में वधंदड़ महांगाई सां गॾोगॾु जीअं जीअं महांगाई वधंदी वञे थी, उन सां गॾोगॾु जुर्म जी वारदातनि में, चोरी जी वारदातनि में, धाड़नि जी वारदातनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। पाकिस्तान हुजे, जैकबाबाद हुजे, सिंध हुजे, कहिड़ो बि इलाइक़ो हुजे, कोई भी आवाम जो कोई भी माण्हू जेको आहे चोरनि खां, इन्हनि वारदातनि खां महफ़ूज़ नथो रहे। हिन वक्त मां मौजूद आहियां केजी स्कूल, हायर सेकेंडरी केजी स्कूल में, जिते चोर स्कूल जा पखा लाहे विया आहिनि। दरियुनि मां टपी करे, दरियुनि जूं सलाखूं भञी करे पखा जेको आहे उहे चोरी करे विया आहिनि। उनखां अलावा हिकिड़ो ॿियो मसइलो बि हिते स्कूल में आहे त हिते स्कूल जी सराउंडिंग में जेके घर आहिनि, उन्हनि पंहिंजो जेको वेस्ट मटीरियल आहे, जेको ड्रेनेज आहे, उहे स्कूल जी तरफ़ करे छॾियो आहे। यानी उहे पंहिंजो घर जो जेको गंद कचिरो आहे उहो बि फेराए करे स्कूल में उछड़ण उहे शुरू थी विया आहिनि। हिन स्कूल में को हिकिड़ो मसइलो न आहे। हिन स्कूल में तक़रीबन 15 खां 1600 ॿारनि जी स्ट्रेंथ आहे, लेकिन उन जे बावजूद भी हिकिड़ो सिंगल वॉशरूम भी हिन स्कूल में उहो मौजूद न आहे। यानी हिते तक़रीबन 1500-1600 नियाणियूं पढ़नि थियूं, लेकिन इंतहाई अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि नियाणियुनि जे इस्तेमाल लाइ या असातिज़ा, फीमेल असातिज़ा जे इस्तेमाल लाइ हिकिड़ो सिंगल वॉशरूम भी न आहे। वधीक इन सिलसिले में हितां जी एडमिनिस्ट्रेटर, प्रिंसिपल एंड टीचर्स एंड अमले सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो मज़ीद इन बारे में छा चवणु आहे। बाबू, कुझु अगस्त खां वठी असां वटि जेको चौकीदार उहो रिटायर्ड थी वियो आहे। इहा इंफॉर्मेशन असां मथे पहुचाई आहे। हाणे रिसेंटली उन्हनि चयो आहे त असां तव्हांखे 2 चौकीदार ॾींदासीं, पर हिन महिल ताईं उन्हनि जी जॉइनिंग न थी सघी आहे। यानी कुझुनि जी यूनियन वारनि खे चई वियोसीं असां, उन्हनि ॿिनि जो इंतज़ामु कयो, उन्हनि वीचारनि उन्हनि जूं IDs बि खोलायूं, पर जेको आहे सो सोर्स वारा बंदा उहे वापसि पंहिंजी जाइन ते हलिया विया। हीअ चोरी जो जेको सिलसिलो आहे तक़रीबन 3-4 ॾींहंनि खां मुसलसल थींदो रहे थो। 6th क्लास आहे मुंहिंजी, उन पासे जी दरियूं भञी करे, ऐं 9th जी क्लास ई आहे, उन्हनि जी दरियूं भञी करे जेके ॿारनि जो सामान रखियो, बुक्स रखियूं या रजिस्टर हा, उहे पहिरीं हल्की इहा चोरी थी। उन खां बाद आहिस्ता जेको आहे सो पखनि जी तरफ़ ईंदा रहिया। हाणे 4-5 पखा त असांजा हिन महिल ताईं चोरी थी सघिया आहिनि। इहो सिलसिलो जेकॾहिं रहंदो त गर्मियुनि ताईं मां सम्झां थी त शायदि कंहिं क्लास में को बि पखो न रहंदो। इहो हिकिड़ो मेन इशू। ऐं ॿियो जेको असांजो फेस कनि थो, न सिर्फ़ु उस्ताद पर मेल स्टाफ ऐं ॿार। मूं वटि स्ट्रेंथ जेकी आहे 1600 ॿार आहे ऐं तक़रीबन 60 खनि मुंहिंजो स्टाफ आहे। हाणे इन्हनि मां कंहिं जे लाइ को बि वॉशरूम न आहे। वॉशरूम न हुजण जे करे ॿार ॾाढी तकलीफ़ में आहिनि, ऐं जंहिंजे करे अटेंडेंस ते थोरो असरु पइजी वियो आहे। ॿार घटि अचनि था, वॾियूं छोकिरियूं परीक्षाउनि ते अचनि थियूं, उन्हनि खे असां ॿाहिरि ताईं वञी। ऐं ॿियो पाणी जो सिस्टम न आहे, असां वटि पाणी न आहे, सोलर सिस्टम न आहे, बिजली रोज़ु आए ॾींहुं जेको आहे सो फेस कोन्हे, लिंक किरी पई आहे। जीअं गर्मी ईंदी वञे थी तीअं बिजली जो बहिरान, पाणी जो बहिरान ऐं वॉशरूम आहिनि। इहे बेसिक नीड्स असां वटि जेको हिकिड़ो मेन इशू आहे, पहिरें ॾींहं खां वठी मां चवंदी अचां थी ऐं इन खे मुंहुं ॾींदी अचां थी। असल में सर असां वटि चौकीदार हुयो हिकिड़ो। हैरत जी ॻाल्हि इहा आहे, एॾो वॾो हायर सेकेंडरी स्कूल आहे, त हायर सेकेंडरी स्कूल में नर्सरी खां वठी इंटर ताईं तालीम ॾिनी वेंदी आहे। ऐं अफ़सोस सां चवणो पए थो त हिते चौकीदार न आहे, पियान न आहे, ऐं बाला ऑफिसरनि खे चई बीठा आहियूं। असल उन जो कारण इहो आहे, असां वटि चौकीदार न आहे। आए ॾींहुं हाणे त मुसलसल हफ़्ते खां वठी आए ॾींहुं चोरियूं थियनि थियूं। छोकिरा भित दीवार क्रॉस करे अचनि था पिया, न को पाड़े वारा साथ ॾियनि था पिया, न को ॿियो ॾे। हाणे ज़ाहिर आहे नाइब कासिद हिकिड़ो ई आहे। हाणे उहो नाइब कासिद सुबुह जो 7 खां वठी 3-4 वॻे ताईं हूंदो आहे हिते। उन खां बाद में जेको हाणे ज़ाहिर आहे हर को ज़माने वांगुरु बि हलणो आहे, त असां बाला ऑफिसर खे इहा रिक्वेस्ट कयूं था, ख़ुदारा असांजे हायर सेकेंडरी स्कूल NKG में चौकीदार ॾिना वञनि ऐं नाइब कासिद ॾिना वञनि, स्वीपर ॾिना वञनि। ॾिसो स्कूल जी हालत छा थी वई आहे। हिकु तरफ़ हेॾे माण्हू काबज़ थियल आहिनि, कब्ज़ा कयूं वेठा आहिनि, ॿिए तरफ़ गंदगी जो निकाल बि स्कूल में ई कयो वञे थो। ऐं सॼो रेशो ऐं इन में केतिरियूं ई बीमारियूं फैलिजण जो ख़तरो ई आहे। छा हे स्कूल लॻे थो पियो, असांखे खंडर लॻे थो पियो त असां पंहिंजे TO साहिबा खे, DO साहब खे ऐं डायरेक्टर साहब खे ऐं सेक्रेटरी साहब खे इहा मोहतबाना गुज़ारिश था कयूं, ख़ुदारा
केजी स्कूल जैकाबाद में तवजा ॾिनी वञे ऐं असांखे स्टाफ ॾिनो वञे ताकी असांजे स्कूल जो माहौल बहितर खां बहितर थी सघे। सर हे जेको आहे टियों खां चोथों दफ़ो आहे असांजे स्कूल में हे वारदात थिए थी की असांजो स्कूल में जेको आहे न पखा ऐं कॾहिं असांजो जेको आहे उन जा कबड वग़ैरह क्लासिस जा जेको आहिनि तोड़े करे उतां ॿारनि जी स्टेशनरी खणी था वञनि, रजिस्टर खणी था वञनि। सर इहो जेको असल में जेको इहो वाक़ियो आहे नी रिपीटली 2-3 ॾींहंनि खां वठी थिए थो, छाकाणि त असां वटि हिकु त हेॾे वॾे सेकेंडरी स्कूल में नाई को असां वटि जेको आहे हिन वटि चौकीदार नाहे ऐं हिन सॼे स्कूल में सिर्फ़ु हिकिड़ो ई पियोन आहे। हायर सेकेंडरी जैकाबाद जो हिकिड़ो ई स्कूल आहे जिते जेको आहे पढ़ायो थो वञे त उन्हनि खे एटलीस्ट फैसिलिटेट कयो वञे इन्हनि जेको आहे शयुनि सां। ऐं ॿियो सर असां वटि एज़ अ टीचर ऐं स्टूडेंट ॿिन्हिनि लाइ वॉशरूम्स न आहिनि। वॉशरूमनि जी जेको आहे वॾी हिते सख़्तु किल्लत आहे। हिकिड़ो ई वॉशरूम आहे जेको असां टीचर्स रुगन पर उनजी हालत बि एतिरी ख़ासि न आहे, ख़स्ता हालत में आहे। ऐं उनखां अलावा सर असांजी जेकी क्लास आहे, क्लास जी बैक साइड में जेको आहे न हो आहिनि घिटियूं आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे माण्हू गंद उछलाइनि था ऐं हितां जेके घर आहिनि गॾु स्कूल सां गॾु उहे बि गंद उछलाइनि था, जंहिंजी वजह खां जेको आहे स्मेल थिए थी। हे माने सही तरह सां जेको आहे असां हितां गुज़री बि नथा सघूं ऐं जेको आहे हे सॼो गंद वग़ैरह इन जी वजह करे थिए थो। हिकिड़ो असांजो आहे स्वीपर, उहो सॼो ॾींहुं एॾे वॾे स्कूल खे साफ़ु कंदो, पर उनजे बि उनखां इहो जेको आहे मथे आहे कमु चढ़ियल। त असां अपील कंदासीं गवर्नमेंट खे त एटलीस्ट असांखे फैसिलिटेट कयो वञे। हे असांजो हायर सेकेंडरी स्कूल आहे, उन हिसाब सां असांखे जेको आहे हिते असांखे जेको आहे माण्हू ॾिना वञनि। जी अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मुस्कान पठार आहे, गवर्नमेंट गर्ल्स केजी हायर सेकेंडरी स्कूल जैकाबाद मां ॻाल्हायां थी। असांजे स्कूल में अहिड़ा खोड़ सारा इश्यूज़ आहिनि। मतिलबु असांजे स्कूल में ना ही वॉशरूम प्रोवाइड कया विया आहिनि ऐं ना ही न्यू क्लासिस ठहियूं वियूं आहिनि ऐं काफ़ी सारा हिते मसइला आहिनि। त मां जेको आहे वज़ीर तालीम ख़ारजा सां जेको आहे अपील थी कयां त महिरबानी करे असांजे स्कूल में जेका बि इशू आहिनि वॉशरूम जा या पोइ क्लासरूम जा या कोई भी शइ अहिड़ी आहे जेकी ज़रूरत में आहे, महिरबानी करे उहा असांखे प्रोवाइड कई वञे। जी नाज़रीन, स्कूल में मौजूद प्रिंसिपल, असातिज़ा ऐं स्टूडेंट्स जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो प्रिंसिपल जो ही चवणु आहे त गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां इहो चोरी जो सिलसिलो जेको आहे जारी आहे। पहिरियों शुरूआति जेको आहे ॿारनि जी स्टेशनरीज़, कॉपीज़ एंड बुक्स खां थी, उनखां पोइ आहिस्ता आहिस्ता पखा जेके आहिनि उहे चोरी थियणु शुरू थी विया। उनखां अलावा हिते सराउंडिंग में जेके माण्हू आहिनि जिन्हनि जा घर आहिनि, उहो पंहिंजो वेस्ट मटीरियल बि जेको आहे उहो स्कूल में उछलनि था। स्कूल में जिते 1500 खां 1600 नियाणियूं जेके आहिनि स्टूडेंट्स पढ़नि थियूं, लेकिन भी उन्हनि खे वॉशरूम जी सहूलियत न आहे ऐं बि जेके उन्हनि खे उहे मुयसरु हिते न आहिनि। सभिनी जो हुकूमत खां ही मुतालबो आहे, इंतिज़ामिया खे ही मुतालबो आहे त असांखे स्कूल में चौकीदार ॾिनो वञे, छो जो कि चौकीदार बि हिते न आहे ऐं नाइब कासिद बि हिकिड़ो ई आहे जेको स्कूल एॾो वॾो आहे ऐं पूरो उहो कमु जेको आहे नथो करे सघे। उन्हनि इंतिज़ामिया खां ही घुर कई आहे त असांखे चौकीदार खे ॾिना वञनि ऐं असांजे वॉशरूम जो जेको आहे उनजी कंस्ट्रक्शन कराई वञे। घटि में घटि 3 को वॉशरूम हुजणु घुरिजनि, 3-4 जिते टीचर्स ऐं स्टूडेंट्स जेको आहे उते इस्तेमालु करे मसइला जेके आहिनि उहे हल करे सघनि। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।